हैदराबाद PFU जे पारां शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ॾिनल मुल्क गिर एहतजाज जे सिर ते हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां हैदराबाद दादू ठठो बदीन मटियारी टंडो मोहम्मद ख़ान टंडो अलहयार मीरपुर ख़ास सरपारकर ऐं उमरकोट समेत रीजन जे समूरनि ज़िलनि में एहतजाजी मुज़ाहिरा धरना रैलियूं प्रेस क्लबनि जी इमारतुनि ते कारा झंडा चाढ़िया विया। HUJ ऐं SUJ सुभाणे 10 अक्टूबर खां 6 नवंबर ताईं सॼी सिंध में एहतजाजी तहरीक जे 3 मरहले जो ऐलान करे छॾियो। सखर ऐं हैदराबाद जे धरणनि में PFU जे मरकज़ी क़यादत शिरकत कंदी। इन सिलसिले में पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सर ते शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ॾिनल मुल्क गिर एहतजाज जे सिलसिले में हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां PFU जे मरकज़ी असिस्टेंट सेक्रेटरी जनरल ख़ालिद खोखर, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर इकबाल मल्लाह, जनरल सेक्रेटरी जे प्रकाश मोरानी, ख़ज़ानची जान ख़ासकेली ॿियनि जी अॻवानी में हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब जी इमारत ते कारा झंडा चाढ़िया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।